नाज़रीन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भली कार आवां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अज नाज़िम जोखे कत्ल केस में अहम अखबराई थी है। मलीर जी जुडिशल मैजिस्ट्रेट वटि 164 जो बयान कलमबंद थियो। बयान कलमबंद करायो आहे अफ़ज़ल जोखे जो नाज़िम जोखे जो भाउ आहे, जंहिंमें हुन चयो आहे त इन केस में कंहिं क़िस्म जो कत्ल जो थियो आहे नाज़िम जोखे जो, उन में तालुक़ु न आहे ॼाम अब्दुल करीम बजार जो जेको MNA साहबु आहे। उन 164 बयान खां पोइ उन केस ते कहिड़ो इम्पैक्ट पवंदो, अफ़ज़ल जोखे जेको पाण ख़ुदि बयान तां फिरी वियो आहे ऐं उन में ॼाम अब्दुल करीम बजार खे हुन आजो करार ॾिनो आहे। उन खां पोइ काफ़ी हिकिड़ियूं शयूं डिस्कस थी रहियूं आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते इहो सुवालु उथी रहियो आहे त छा इहो जेको केस जो इम्पैक्ट हो उनखे ख़तमु उहो इम्पैक्ट बरक़रार रहंदो न रहंदो, छाकाणि त बयान तां फिरी वञण ऐं उन भाउ जे तरफ़ां उनखां पोइ केस में उहा छा जान रहंदी न रहंदी। ऐं जंहिंखां पोइ टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शीरीं जोखियो जेका नाज़िम जोखे जी घरवारी आहे, उन त वाज़े चयो त असांखे पहिरियां ॼाम तरफ़ां इहो चयो वियो त तव्हां असां माफ़ी वठण लाइ तयारु आहियूं, मामिलो ख़तमु कयो, पर उनखे असां कंहिं क़िस्म जी माफ़ी न ॾींदासीं ऐं न ई मामिलो ख़तमु थींदो ऐं आख़िरी दम ताईं हिन केस सां विढ़ंदासीं। इन मामले ते ॻाल्हाईंदा। हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, शहाब ओस्तो साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं इज़हार सुमरो साहब। सभ खां पहिरियों हलूं था शहाब ओस्ते साहब ॾे। शहाब साहब तव्हां असांखे ॿुधी रहिया आहियो? जी हा। शहाब साहब हिन जेको कानूनी पहलू आहे, पहिरियां त असांखे इहो थोरो सम्झाइजो। 164 जो बयान जेकॾहिं हिन में अची वियो आहे। शहाब साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जी मूंखे आवाज़ अचे थी। शहाब साहब मुंहिंजो 164 जे बयान तहत जेको बाज़ार जो हुन में तालुक़ु न आहे, इन बयान जी कानूनी हैसियत केतिरी आहे? ॾिसो 164 जो जेको बयानु हूंदो आहे उन में आमतौर ते ॿ क़िस्म जा बयान रिकॉर्ड थींदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे जंहिंमें कन्फेशन हूंदो आहे, उहो अक्यूज़ पाण कन्फेशन कंदो आहे हा बराबरि मां ही ॾोह कयो आहे, ऐं उन में बि मैजिस्ट्रेट खे ॾिसणो हूंदो आहे त उहो जेको बयानु रिकॉर्ड थो कराए छा उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां थो कराए या कंहिं दबाव या कंहिं प्रेशर में अची थो करे। इहो मैजिस्ट्रेट जे मथां कानूनी ज़िम्मेदारी आहे त उहो मुकमिल तौर ते पाण खे सेटिस्फाई करे त जेका स्टेटमेंट उहो रिकॉर्ड थो कराए उहा उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां थो ॾिए ऐं हुन में ॿिए कंहिंजो बि को बि सिधो या अणसिधो को प्रेशर कोन्हे। कन्फेशन खां अलावा वरी विटनेस जेको हूंदो आहे, शाहिद जेको हूंदो आहे, उहो बि स्टेटमेंट रिकॉर्ड कराईंदो आहे ऐं उनजो मक़सदु इहो ई हूंदो आहे त उहा स्टेटमेंट रिकॉर्ड थी वञे त जीअं बाद में उहो स्टेटमेंट इस्तेमालु थी सघे ट्रायल में ऐं उहो स्टेटमेंट रिकॉर्ड ते अची वञे। पर उन में बि इहा ई शर्त आहे त मैजिस्ट्रेट साहब जो इहो फ़र्ज़ु आहे त पहिरियों उनखे ॿुधाए त बाबा जेका तूं इहा ॾिए थो स्टेटमेंट 164 जी, हुन जा कानूनी नतीजा कहिड़ा निकिरंदा, तुंहिंजे ख़िलाफ़ बि थी सघनि था, केस जे बारे में ॿुधाए सघे थो हुनखे। ऐं उन खां पोइ वरी मैजिस्ट्रेट साहब खे ॾिसणो आहे त छा उहा स्टेटमेंट जेका उहो रिकॉर्ड कराए रहियो आहे बतौर हिकिड़े शाहिद जे, उहा स्टेटमेंट छा उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां रिकॉर्ड कराए रहियो आहे या कंहिं प्रेशर में अची, कंहिं दबाव में अची, सिधे अणसिधे कंहिं दबाव में अची रिकॉर्ड कराए रहियो आहे। उन खां पोइ बि इहा जेका 164 जी स्टेटमेंट आहे, इहा स्टेटमेंट हतमी न हूंदी आहे। पोइ बि इहा स्टेटमेंट सिर्फ़ु कोरोबरेशन लाइ यानी तस्दीक जे तौर ते बाद में ट्रायल में इस्तेमालु थींदी आहे। प्रोसिक्यूशन जेको आहे सो जेकॾहिं इहा स्टेटमेंट ॾियाराए थी त इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं मूंखे हाणे ख़बर न आहे त हीअ स्टेटमेंट जी एप्लीकेशन प्रोसिक्यूशन ॾिनी आहे या डिफेंस ॾिनी आहे। जेकॾहिं प्रोसिक्यूशन पाण ई हिनखे पेश करे इहा स्टेटमेंट ॾियाराई आहे त भई हिन में फलाणे माण्हू जो ॾोह कोन्हे ऐं हे जेको हुनजो नालो कढियो वञे त इहो बज़ाते ख़ुदि ई मां सम्झां थो साफ़ ज़ाहिर थो कयो वञे त प्रोसिक्यूशन जेको आहे सो कंप्रोमाइज़ थी चुकी आहे ऐं हिन ते दबाव विधो वियो आहे ऐं हुन दबाव जे नतीजे में इहा स्टेटमेंट जेका आहे इहा मां सम्झां थो कोर्ट में जेकॾहिं चैलेंज थी त इहा स्टेटमेंट जो को वैल्यू ई कोन्हे, हुनजो को एविडेंशियरी वैल्यू कोन्हे। जेका स्टेटमेंट दबाव में दबाव ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ो त प्रेशर कंहिं ख़ौफ़ जो, ॿियो कंहिं लालच जो। हाणे जेकॾहिं प्रोसिक्यूशन पाण ई जेको आहे सो धुर थी वई आहे ऐं प्रोसिक्यूशन हिन खां इहो बयानु ॾियारायो आहे हुन MPA साहब जो नालो कढाइण लाइ, त पोइ बि कोर्ट जेका आहे ट्रायल कोर्ट पाबंद पोइ बि कोन्हे। ट्रायल कोर्ट खे पोइ बि ट्रायल कोर्ट ॾिसंदी त इहो वाकई नालो निकिरणु घुरिजे न निकिरणु घुरिजे ऐं इहा जेका स्टेटमेंट आहे हिन जी तस्दीक छा ॿिए कंहिं एविडेंस सां, ॿिए कंहिं जेको आहे सो भली को डॉक्यूमेंट हुजे या ॿियो विटनेस हुजे, उहो बाद में कोरोबरेट करिणो आहे। इहो स्टेटमेंट बि जेको ॾिनो आहे त नालो हुनजो कढो, हुनजो को वास्तो कोन्हे,
ऐं हिन ॾोह में उहो शामिल कोन्हे। इन जी वरी तस्दीक थियणी आहे कोर्ट में ऐं कतई तौर ते इन स्टेटमेंट सां ट्रायल कोर्ट जो जज साहब जेको आहे सो पाबंद कोन्हे त उहो नालो कढी छॾे, कतई तौर ते न। उहो जेको बि ट्रायल थींदो उहो सॼो फैक्ट्स एंड सर्कमस्टांसिस खे ॾिसी नज़र में रखी उन खां पोइ ॾिठो वेंदो त इहो माण्हू जंहिंजो नालो FIR में अची वियो आहे या उनखे नामज़द कयो आहे बाद में, उहो माण्हू इन्वॉल्व आहे या न आहे, उहो वरी पूरे केस जी शाहिदनि खां पोइ केस जे हलण खां पोइ इहो साबित थियणो आहे। हिन माण्हू जी ख़्वाहिश सां या हिन माण्हू जे एप्लीकेशन सां को फ़र्क़ु नथो पए, छाकाणि त क्रिमिनल ट्रायल आहे। क्रिमिनल ट्रायल में छो त ॾोह जेको थियो आहे हुन में 3 धुरियूं आहिनि, हिकिड़ो ॾोह करण वारो, ॿियो ॾोह जंहिंजे ख़िलाफ़ थियो आहे, ऐं टियों रियासत स्टेट हिन में धुर आहे। स्टेट हिन में जेको प्रोसिक्यूशन आहे उहो स्टेट खे रिप्रेज़ेंट थी करे ऐं प्रोसिक्यूशन जो फ़र्ज़ु इहो ई आहे त जस्टिस थिए, जंहिं क्राइम कयो आहे उनखे पनिशमेंट मिले, जेको बेॾोही आहे उनखे जेको आहे सो आज़ादु कयो वञे। त हाणे इहो जेको हिननि तरीक़ो कढियो आहे हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त हिननि हिकिड़ो इहो सॼो प्रेशर पैदा कयो आहे उनजी फैमिलीअ ते, जेको असां चऊं पिया त थींदो, छो त असां वटि त हाणे इंसाफ़ नाले जी का शइ कोन बची आहे वञी। हाणे त जेको बि आहे उहो इन भुतारनि जे हवाले आहे, असांजी ज़िंदगी मौत, असांजो ज़मीन आहे, असांजो जेको वॾड़नि जी मिल्कियतूं, इज़त वक़ार, सभु कुझु जेको आहे सो जेको भोतार वॾो वेठो आहे हिन वक़्तु सिंध हलाए थो उनजे हथ में आहे। ऐं जंहिंजो सबूत तव्हां पाण ॿुधायो था त हे हुनजो सबूत आहे त ॾिसो खुले आम क़तल थियो आहे, खुले आम हुनखे जेको आहे सो हुनजे ख़ुदि कारिंदनि जेके हुनजा जिन क़तल कयो आहे, जिन सां गॾिजी हिन MPA साहब क़तल कयो आहे, उहे ख़ुदि चवनि था त क़तल कीअं थियो आहे, कहिड़े तरीक़े सां थियो आहे, उहो वीचारो भॼण जी कोशिशि कई हुई आहे हुन खां पोइ हुनखे खणी आया आहिनि, हुनखे मारियो अथऊं। हिकु हिकु शइ पधरी पई आहे। हाणे हे त ओपन ऐं शट केस आहे, इन में बि जेकॾहिं हिननि इहा मैनिपुलेशन कई आहे त हिन में जेको वॾो भुतार वेठो आहे सिंध में हिन वक़्तु उनजी मैनिपुलेशन आहे। MPS खे बचाइण लाइ सभु कुझु करे थो वेठो। आम माण्हूअ जी त हुनखे शुरू में बि का परवाह कोन हुई। आम माण्हू त माफ़ कजो मां लफ़्ज़ इस्तेमालु कंदुमि त शायदि कुते ॿुले खां बि जेको आहे सो हुनजी का हैसियत कोन्हे। इहो जेको बि अलमियो आहे, इहो अलमियो असांजो इन वीचारे जोखे फैमिलीअ जो अलमियो न आहे, इहो सॼी सिंध जो अलमियो आहे। इहो असां सभिनी जी क़िस्मत जो अलमियो आहे त असां जिन माण्हुनि जे जिन नाम निहाद हुकुमराननि जे हथ में अची विया आहियूं उहे असांखे इंसान सम्झनि ई कोन था, सम्झनि था त डिस्पोजेबल आहिनि, हिननि जी एक्सपेंडेबल आहिनि, हिननि जी का को वैल्यू कोन्हे, हिननि जी इज़त जो, हिननि जे वक़ार जो, हिननि जी वीचारनि जी ख़ानदाननि जो। हाणे मूंखे ॿुधायो हिनखे ख़रीद करण जी कोशिशि कई वई आहे, कहिड़ो माण्हू ॿुधायो त पंहिंजे भाउ जे लाइ, पंहिंजे भाउ ऐं जंहिं तरीक़े सां हुनखे मारियो वियो आहे, जंहिं दरंदगीअ सां हुनखे मारियो वियो आहे, कहिड़ो भाउ पंहिंजे भाउ जे हिन खून खे अहिड़े तरीक़े सां माफ़ करण लाइ मैजिस्ट्रेट साम्हूं हिकिड़ी अहिड़ी गुमराह कंदड़ जेको आहे स्टेटमेंट ॾींदो। इहो ई माण्हू हुयो जेको इन खां पहिरियों केतिरा ई दफ़ा मीडिया ते अची चुको आहे, ख़ुदि मूं हिन हिकिड़े प्रोग्राम में हिन सां गॾु ॻाल्हायो आहे त उन जे इल्ज़ाम हिननि माण्हुनि ते लॻाया आहिनि। बिल्कुलु जी शोएब साहब, तव्हांखे ॾसींदो हलां हिते टाइम न्यूज़ जे प्रोग्राम में हिन ख़ुदि ॻाल्हि कई हुई, ख़ुदि टाइम न्यूज़ जो प्रोग्राम टाइम लाइन में ॻाल्हाईंदे मूंसां हिकिड़े उर्दू प्रोग्राम में मूंसां गॾु हुयो, उन में उन बिल्कुलु चयो ऐं मूं हुन ते ऑफर कई त बाबा जेकॾहिं तोखे वकील घुरिजे, जेका बि मुंहिंजी सघा आहे मां तोसां गॾु बीहंदुसि। बिल्कुलु ॻाल्हि आहे त इहो उन वक़्तु ताईं सॼो, बल्कि रीसेंट पास्ट में बि मां हुनखे ॿुधो आहे, हुनजा मुसलसल इहे बयान ईंदा रहिया आहिनि, बल्कि हुनखे चयो आहे त कुझु बि थी पए असां इहो कंप्रोमाइज़ न कंदासीं। हाणे ओचितो हुनजे मथां जेको प्रेशर अची पियो आहे उन वीचारे जे मथां मां बिल्कुलु हुनखे इल्ज़ाम कोन ॾींदुसि। हुननि जे वीचारनि जी लाचारी, मजबूरी, मिसकीनी ऐं जॾहिं प्रोसिक्यूशन ई तव्हां सां सची न हुजे, जॾहिं जेके इदारा जेके तव्हांखे तहफ़ुज़ ॾियनि, तव्हांखे इंसाफ़ वठी ॾियनि, उहे ई जॾहिं मिली वञनि कातिलनि सां गॾु, ज़ालिमनि सां गॾु, त ग़रीब माण्हू वीचारो हुनजो बस वन लाइनर सर, वन लाइनर तव्हांजो कंक्लूजन इहो हूंदो त हिन जे इम्पैक्ट 164 जो केस ते अहिड़ो ख़ासि न पवंदो, न पवणु घुरिजे, छाकाणि त हुनजो एविडेंशियरी वैल्यू हूअ कन्फेशन जो बि न हूंदो आहे। यानी को माण्हू मर्डर करे ऐं जेकॾहिं चवे त हा मां खून कयो आहे त जज उनजी उन कन्फेशन ते उनखे सज़ाए मौत न ॾींदो, उनखे वरी उनजी तस्दीक करण लाइ, उन कन्फेशन जी स्टेटमेंट खे तस्दीक करण लाइ वरी पूरे रिकॉर्ड खे ॾिसंदो, ॿी जेका एविडेंस मौजूदु आहे, जेकी ॿी जेको उते शाहिदी मौजूदु आहे, हुन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके
विटनेसिस आहिनि या जेको डॉक्यूमेंट्री एविडेंस आहे जेको बि कुझु हुन में साबित थियो आहे तॾहिं हुनखे सज़ा ॾींदो हुनजे जी। कंफेशन ते यानी हुनजे क़बूल करण ते हुनखे सज़ाए मौत न मिलंदी जी शोहब साहब इन करे जॾहिं अक्यूज़ जी जेको आहे सो कंफेशन ते हुनखे सज़ा नथी मिले यानी जेको चवे थो त मां मर्डर कयो आहे उन ते बि उहो बि हिकिड़ो अहिड़ो फैक्ट आहे जेको बाद में हुनजी कोरबोरेशन थियणी आहे तस्दीक हे त हिकिड़ो विटनेस आहे ऐं विटनेस हे त मोटी आयो हुयो हिन ते कोई शुरू में चयो त मां छॾे आयुसि पंहिंजे भाउ खे ऐं उन खां पोइ हुनजो लाश जी। मिलियो आहे उहो ई काफ़ी आहे उन खां पोइ उते जेको कुझु थियो उहो त हुननि जे कारिंदनि मञे चुका आहिनि त हा असां हुनखे मारियो आहे जी शोहब साहब हिन वीचारे जी स्टेटमेंट जेका आहे उहा साफ़ लॻे थो त हिन ते प्रेशर पियो आहे जेके भोतार वेठा आहिनि सरदार वेठा आहिनि सिंध जा वाली वारिस वेठा आहिनि जी। जेके उन्हनि खे वीचारे खे जेको आहे घेरो कयो जी। आहे सॼी फैमिलीअ खे जेको आहे प्रेशर में आंदो आहे प्रोसिक्यूशन उहो ई हुननि जी अदना ग़ुलाम लॻी पई आहे जी, शोहब साहब। चवंदा आहिनि प्रोसिक्यूटर ख़ुदि गवर्नमेंट ऑफ सिंध मुक़ररु कंदी आहे जी जी उनजो पेड जी शोहब साहब जी सर तव्हां तफ़सीली मौक़िफ़ अची वियो डॉक्टर जमील साहब तव्हांखे पिया ॾिसो हिन ई प्रोग्राम में काफ़ी भेरा डिस्कस कयोसीं तफ़सीली ॻाल्हि ॿुधाई आहे कानूनी ऐं पॉलिटिकली ऐं सोशल बैकग्राउंड ते शोहब साहब ॻाल्हायो आहे तव्हांजे ख़्याल में जॾहिं हिकु भाउ ख़ुदि 164 जो बयानु ॾे शोहब साहब जिन जो ख़्यालु आहे कानूनी पॉइंट ऑफ व्यू खां त उनजो को ख़ासि इम्पैक्ट कोन्हे पर हिन जो हिकिड़ो सोशल इम्पैक्ट आहे डॉक्टर साहब तव्हां छा था सम्झो डॉक्टर जमील साहब जॾहिं हिकु भाउ ॿिए भाउ जे मुतलिक़ पंहिंजे भाउ जे खून जे मुतलिक़ इहो बयानु ॾिए थो त उहा मजबूरी ऐं समाज जे अंदरि बेवसी केतिरो इज़हार करे थी असां हिन प्रोग्रामनि में ॻाल्हाईंदा रहिया आहियूं हिन मामले में ऐं जंहिं असां ग़म ऐं गुस्से सां ॻाल्हाईंदा रहिया आहियूं सभिनीनि खे ख़बर आहे छो जे मुआशिरे में असांखे ख़बर आहे त असां जंहिं मुआशिरे में रहूं था पिया जिथे भोतार तमामु ज़ोराइता आहिनि उते ज़ालिम ऐं मज़लूम जो आहे न मुक़ाबिलो मूंखे ॿुधायो त इन खां पहिरियां केतिरा अहिड़ा केसिस आहिनि जंहिंमें मज़लूम खटियो हुजे जिथे ज़ालिम ज़ोराइता हुजनि त उन में इन खां पहिरियां बि शायदि ई को केस हूंदो पर अहिड़ो को केस अहम केस जेको आहे उहो अहिड़ो न आयो आहे अहिड़नि सभिनीनि केसनि में ईअं ई शुरूआति थींदी आहे हाणे ॿुधायो न त असां हिन मामले में डिस्कस कंदा आया आहियूं त कानूनी हैसियत तव्हां सभु ॿुधी छा था हाणे ॿियूं जेके ॻाल्हियूं असां कयूं आहिनि उनखे जेॾी महिल तव्हां तजियो कयो ऐं 164 जे बयानु अॼु जेको ॾियारियो वियो आहे उनखे तव्हां थोरो मिलाए थोरो उन ते गौर कयो त तव्हांखे महसूसु थींदो त हर का शइ ज़ाहिर ज़रूरु लॻी वई प्रोसिक्यूशन लाइ इहो बिल्कुलु प्लेट में ठहियलु हलवो मिलियो प्रोसिक्यूशन खे जंहिंखे प्रोसिक्यूशन साबित करे पई सघे उनखे आराम सां अञा त फोरेंसिक साइंस जी बि रिपोर्ट अची वञे त ॻाल्हि बिल्कुलु पधरी थी पवंदी साम्हूं अची वेंदी ॻाल्हि त उन खां बाद बि जे इहे डाट्स मां तव्हांखे पहिरियों ॾींहुं ॿुधायुमि जेॾी महिल FIR पढ़ी ऐं FIR जी कापी मूं वटि हुई अॼु बि 164 जी कापी मां घुराई आहे जेॾी महिल प्रोग्राम रहे थो पियो हुन विच में अची वेंदी मूं वटि त उन वक़्तु ई असांखे शक पियो जंहिं हिसाब सां जेका कलम लॻिया मां इन ई प्रोग्राम में ॿुधायुमि त ATA जो कलम 6 पहिरें ॾींहुं मां इहा ॻाल्हि कई त लॻणु खपे हा छो जो उनजो मक़सदु ऐं बाक़ी शाह साहब हिन ते वधीक तबसरो कंदो त उनजो मक़सदु इहो आहे त माशरे में हिकिड़ो ख़ौफ़ हिरास फैलाइजेसि माशरे में अहिड़ो ख़ौफ़ फैलाइजेसि त माण्हू ॿियो को सुभाणे इहा हिमत न करे सघे जेके ज़ोराइता माण्हू आहिनि जेके भोतार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु बीहण त हाणे इहे ॻाल्हियूं साम्हूं कलम न लॻो उन खां बाद मां चयुमि जंहिं हिसाब सां भाउ छॾे त पोइ उन खां पहिरियां त उनखे अंडर ड्यूरस चयूं त असां सां मोकिलीसि माण्हू हुया साण ईअं न त भाउ अकेलो वियो आहे छॾे आयो आहे माण्हू हुया बाक़ाइदे अंडर ड्यूरस उन्हनि खे चयो आहे त हल असां सां ऐं तूं छॾिया हिनखे त उन भाउ उन चयो आहे जेके ख़बर पहुती त हू छॾणु वियो आहे उनखे उतां भॼाए छॾियो आहे तूं ठीकु आहे त उन ते को अगवा जो केस जेको आहे उहो उन्हनि शामिलु कयो उन्हनि जो द आंसर इज़ नो दे डिड नॉट डू दैट त उन लिहाज़ सां कलम बि जेके लॻाया विया शुरू में उहो बि अहिड़े असांखे नियत उतां ख़बर पइजी वई पोइ हाणे शाह साहब वरी जेॾी महिल ॿिए राउंड में ॿुधाईंदो त जेके वीडियो स्टेटमेंट उनजी आहे असांजो टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे कोर्ट में प्रोसिक्यूशन कंहिं स्टेज ते इन ॻाल्हि खे उन रखियो आहे या FIR में किथे इहा ॻाल्हि ज़ाहिर कई वई आहे त उन मरण खां पोइ फलाणे शख़्स खे इहा ही वीडियो मोकिली आहे इन जी फॉरेंसिक कराए वञे ऐं इनखे प्रोसिक्यूशन पेश करे कोर्ट में ऐं इन जी कोराबोरेशन करे माना हिकिड़ो 1+ पॉइंट थी वेंदो न थी हाणे अचूं था पिया जेका कल्ह ताईं त इहो ई भाउ जेको उनजो आहे उहो हा घोड़ा पियो करे त इहो ATA यानी एंटी टेररिस्ट एक्ट हिन ते लॻायो वञे ऐं अॼु जेको आहे कोर्ट में
त इन खां पहिरियां बि जे असां ॾिसूं ॿिया अहिड़ा मामला ॾिसूं सॼी सिंध में ऐं खणी पाकिस्तान में बि काफ़ी हद ताईं त असांखे ख़बर पवंदी त हीअ त अंडर ड्यूरिस बिल्कुलु इहे कराए था सघनि। रहियो सुवाल त इन जी अहमियत, उहा तव्हां ॿुधी, अहमियत इन जी त अॻिते वञी थी पवंदी। जेके माण्हू 164 कराए था सघनि विटनेस खां, अॼु उहो माउ जेका आहे रोई थी पई, अॼु उनजी ज़ाल रोई थी पई, उनखे बि जेको आहे सुभाणे 164 कराए छॾंदा। सर हिते मां तव्हां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि एड कयां, जीअं तव्हां हुन माउ जो ज़िक्र कयो आहे जी। अमड़ जेका आहे नाज़िम जोखे जी, उन टाइम न्यूज़ सां ॻाल्हायो आहे हींअर कुझु लम्हा पहिरियां, उनजी वालदा ऐं वनी ज़ाल ॿिन्ही चयो आहे त अफ़ज़ल जोखे ख़ुदि उते ॼाम जे बंगले ते छॾे आयो ऐं ख़ुदि पंहिंजे भाउ खे उते मरण लाइ छॾे आयो, ऐं असां मुकमल तौर ते हुन सां लातालुकी जो इज़हार कयूं था, हुनखे धमकायो वियो आहे, हुन दॿाउ तहत बयानु ॾिनो आहे, पर असां आख़िर ताईं विढ़ंदासीं। हा ठीकु आहे, उहो इन जो तस्करो मां कयां पियो त उनजी माउ जेका आहे अॼु बि रोए थी पिटे थी पई। ऐं इहा ॻाल्हि त चवां जेका तव्हां हाणे ॿुधाई, त जेको असांखे को इन में ताजुब न थींदो त कुझु अरसे खां पोइ असां ॿुधूं, कुझु ॾींहंनि खां पोइ असां ॿुधूं त माउ जी उनखे बि वठी विया आहिनि 164 कराए आया आहिनि। त अॻिते वञी ट्रायल जी ॻाल्हि, त ट्रायल में जेॾी महिल वेंदा त उन में शाहिद हूंदा न। असां वटि को विटनेस प्रोटेक्शन जो अहवालु आहे, को हिते ॻाल्हि आहे असांजे मुल्क में कंहिं विटनेस खे कॾहिं का प्रोटेक्शन मिली आहे असांजे मुल्क में बोतारनि खां जे ज़ुल्म खां? जे न मिली आहे त उहे विटनेस वरी फिरी पवंदा। इन ट्रायल में निकिरंदो छा? कोखड़ तेल न निकिरंदो ट्रायल मां वञी। उहा ई ॻाल्हि थींदी। जेके चाहिनि था पिया प्रोसिक्यूशन वारनि खे जेके वॾे बोतार इंस्ट्रक्शन उन जे तरफ़ां आया आहिनि, उहे उन हिसाब सां हलंदा। त इन जे करे ऐं जंहिं माशरे में जुनेद इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, इन में वक़्तु त ज़रूरु लॻंदो आहे, पर उन माशरे में माण्हू पहुची वेंदा आहिनि। असां इन्हनि प्रोग्रामनि में ॻाल्हियूं कयूंसीं कि माण्हू भागेला छो थींदा आहिनि, माण्हू वञी बेले में छो लही वेंदा आहिनि, माण्हू वञी छो धाड़ियल थी वेंदा आहिनि, माण्हू कानून खे छो हथ में वठंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं जेके तव्हां जेको आहे मज़लूम खे इंसाफ़ न ॾींदो त पोइ इंसाफ़ लाइ उहो निकिरी ईंदो। जेको उन में जेका ताक़त हूंदी, जेको बदुआ ॾेई थो सघे उहो बदुआ ॾींदो, जेको हथियार खणी थो सघे उहो हथियार खणंदो, जेको कलम खणी थो सघे उहो कलम खणंदो, जेको टॉक शो में अची पंहिंजो ख़्यालु बयानु करे थो सघे उहो ख़्यालु बयानु कंदो। त इहो सिलसिलो थींदो कि असां अलाए कंहिं ख़्वाब ख़्याल में आहियूं। जेको निज़ाम असां वटि हले थो पियो, उन निज़ाम जे तहत इन केस में या अहिड़ा ॿिया केस पहिरियां थिया आहिनि या जेके थियणा आहिनि, इन मामले में को अॻिते असांखे इंसाफ़ मिलंदे मज़लूमनि खे नज़र नथो अचे। लिहाज़े असां सिविल सोसाइटी, असां जहिड़ा माण्हू जेके इन्हनि मामले में ॻाल्हायूं था पिया, असां पंहिंजी आवाज़ उथारंदा रहंदासूं। बाक़ी जेसीं ताईं माण्हू जेके आहिनि उहो पंहिंजे हथ में, असां त इहे ई चवंदासूं त पंहिंजे हथ में फ़िलहाल कानून न वठनि, पर असांजे चवण सां थोरी माण्हू रोकंदा। जी बिल्कुलु, कानून न वठनि ऐं आवाज़ उथारींदा रहंदासीं। डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे जॾहिं अफ़ज़ल जोखे बयानु ॾेई छॾियो आहे हींअर त ॼाम अब्दुल करीम जो को तालुक़ु न आहे, ऐं त पोइ हाणे हिकिड़ो त कानूनी पासो आहे, शहाब साहब उन ते काफ़ी ॻाल्हायो, पर मां तव्हांखे इहो पुछां थो त छा असां वटि वाक़ई हिकु आम माण्हूअ लाइ जेको बेपहच आहे, बेवस आहे, उन लाइ को इंसाफ़ आहे ई कोन? ऐं हीउ को एॾो पुराणो मामिलो कोन थियो आहे, हीअ त चंद ॾींहं पहिरियां जी ॻाल्हि आहे, ऐं चंद ॾींहंनि खां पोइ कहाणी हिकिड़ी बदिलजंदे नज़र थी अचे। उहा अलॻि ॻाल्हि आहे, हुनजी माउ ऐं ज़ाल न बीहंदियूं, ऐं फ़िलहाल त इहो ई बयानु साम्हूं अचे थो, ख़बर न आहे वलालम अॻिते छा थिए। पर तव्हां किथां ॾिसो जॾहिं हुनजो भाउ ख़ुदि चए त ॼाम अब्दुल करीम को तालुक़ु न आहे? महिरबानी, हाणे तव्हां लिखंदा वञो। हिकिड़ो त जॾहिं बि ज़ुल्म थिए त हिकिड़े हंधि अदालतूं ज़ैनब क़त्ल केस वारी तेज़ी ॾेखारीनि ऐं ॿिए पासे अदालतूं रिमांड मथां रिमांड, तारीख़ मथां तारीख़ ॾेई सॼे केस जो कारो मोह कनि। हिकिड़े हंधि तव्हां ॾिसो त उहे समूरा वकील जेके उन औरत सां, उनजे भाउ सां गॾु बीठा आहिनि, ॿिए पासे बज़ाहिर तरक़ी पसंद ऐं क़ौम परस्त वकील जेके आहिनि वॾेरनि जे हक़ में उन्हनि जा मुहाफ़िज़ थी बीठा आहिनि। हिकिड़े पासे नंढे भाउ खे केस में अड़ाए वॾे भाउ खे आज़ादु करण जी ॻाल्हि आहे। हाणे वॾे भाउ खे त आज़ादु कयो ई इन करे था त उनखे बलूचिस्तान जे हिकु हफ़्ते जी ज़मानत खां पोइ जेका भॼ डुक बाक़ी करणी आहे
उन जे लाइ जाम अब्दुल करीम साहब वधीक असराइतो साबित थींदो ऐं पंहिंजे भाउ खे बचाए सघंदो, पर माण्हू जी ख़ाम ख़्याली बि थी सघंदी आहे। कॾहिं कॾहिं माण्हू हवा जा घोड़ा बि डोड़ाईंदो आहे। शेक्सपियर चयो त जे ख़्वाहिशूं असांजो ख़्वाहिशूं घोड़ा हुजनि हा त असां उन्हनि ते सफ़र पिया कयूं हा। ऐं ॿिए हंधि साॻे वक़्तु इन ई शेर में स्ट्रेंज़ा में विलियम शेक्सपियर चयो त जे असां रिढूं न हुजऊं हा त सीज़र बादशाह न हुजे हा। सो आहिनि, असांजा माण्हू रिढूं आहिनि, असांजा मज़लूम रिढूं आहिनि, असांजा मक़तूल रिढूं आहिनि, असांजूं क़बरूं रिढियूं आहिनि, असांजो सूबो रिढुनि जो सूबो आहे, असांजी तारीख़ रिढुनि जी तारीख़ आहे। असीं सभु जो सभु रिढुनि जे पलियल धणनि वांगुरु हिकिड़ो धणु पलियल आहियूं ऐं लठ ॿिए जे हथ में आहे त उहो उन्हनि रिढुनि खे धिके कीअं थो, छिके कीअं थो। मुंहिंजे ख़्याल में हिन सॼे वाक़े में तमामु कम जी ॻाल्हि हीअ थी आहे त तव्हांखे सिधो सओं सिंध जे वॾेर खे, भुतार खे, ज़मींदार खे, मुआशिरे ॿुधायो आहे त पुलिस उन्हनि सां गॾु आहे, हेठियूं अदालतूं उन्हनि सां गॾु आहिनि, वकील उन्हनि सां, हिकिड़ा वकील उन्हनि सां गॾु आहिनि, हिकिड़ा जज उन्हनि सां गॾु आहिनि, हिकिड़ा पुलिस वारा उन्हनि सां गॾु आहिनि, ॿिया पुलिस ही 3 दफ़ा त रुॻो पुलिस मटाई अथऊं। इहो 3 दफ़ा पुलिस इन करे मटायूं जो मालिकनि खे पुलिस जे उन्हनि अलिफ बे ते ऑफिसरनि ते वेसो ई कोन हो। सर मां हिते हिकिड़ो ई सुवाल तव्हांखे कयां, सभु कुझु चवनि, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि अहम कई आहे त सॼो भौतार को निज़ाम तव्हां सॼे समाज खां ताक़तवर आहे। त हिकिड़ी ॻाल्हि त समाज साबित कई, जेको बि सोचींदड़ माण्हू हो सोशल मीडिया थ्रू तव्हां जेकॾहिं ॾिसी वठो, ऑलमोस्ट हर माण्हू हिन क्राइम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए पियो ऐं इंसाफ़ चाहे थो। त जॾहिं तव्हांजी सोसाइटी जेका ॻाल्हाए सघे थी, जेका पढ़ी सघे थी, जेका लिखी सघे थी, उहा हिकिड़ी सर्टेन ओपिनियन जी हुजे त तव्हां उन आवाज़ खे केसीं ताईं कॉर्नर्ड कंदव? न, मूं त छा चयो त तव्हां हीअं ॾिसो न त तव्हां हिकिड़े जाम साहब खे बचाए वियो न, कूड़ो सचो दॿा तहत बयानु ॾेई। डॉक्टर जमील साहब, मुंहिंजी हिकु हीअ ॻाल्हि इम्पॉर्टेंट ॿुधिजो, तव्हां वॾे भाउ खे बचायो, नंढे भाउ खे कीअं बचाईंदव? सिंध सरकार जे हथों, सिंध असेंबली जे हथां, सिंध पुलिस जे हथां। सुभाणे पोइ मां मुतालबो कंदुमि त जहिड़े नमूने ॿियनि हंधनि ते इंसाफ़ तकिड़ो थो मिले, असांखे ओड़े नमूने तकिड़ो इंसाफ़ ॾियो। जी जी डॉक्टर, तव्हांखे ख़बर आहे त हिन जो सॼो हिसाब ऐं धागा किथे वञी बीहंदा? हिकिड़े हंधि तव्हांखे नज़र ईंदो त तव्हां खां अरब हुक्मरान बि परे थी वेंदा, पोइ तव्हां हिक ॿिए जो गलो पिया पटींदव। ॾिठो आहे अरबी असां खां परे थी विया, ॾिठो आहे ॻाढ़े नंबर जी प्लेट जेका लैंड क्रूज़र ऐं रेंज रोवर गाॾी असां खां परे थी वई। ॾिठो आहे हीअ थियो। मियां छा आहे भला? पोइ हिकिड़ो माण्हू मरी वियो बसि। जी डॉक्टर साहब, ही वक़्तु आहे ऐं हिन वक़्त ई साबित कयो आहे त नंढो भाउ नथो बचे ऐं वॾे भाउ जे इन नमूने जे डायरेक्ट हुजण जा हूअं बि मसइला हुआ न। उहो त ॾाढो सुठो थियो। हिक हिसाब सां तव्हां समाजी तौरु सोचो न त हाणे ॿिनि जे बदिरां हिकिड़े ते प्रेशर वधंदो न, सॼी सिविल सोसाइटी जो। उन हिकिड़े ते जेको प्रेशर वधंदो उनखे केरु बचाईंदो? जी इज़हार साहब, मुंहिंजो सुवाल इहो आहे त 2 हफ़्ता अॻे असां टाइम न्यूज़ जे प्रोग्राम टाइम लाइन में अफ़ज़ल जोग खे ॻाल्हाईंदे चयो ख़ुदि त ॼाम अब्दुल करीम बजार जेको आहे मुंहिंजे भाउ खे घुरायो, मुंहिंजे साम्हूं हुन तशदुद जो निशानो बणायो आहे। अॼु उहो माण्हू 164 बयान में चवे थो त ॼाम अब्दुल करीम जो नालो हिन केस मां कढियो वञे। एग्ज़ैक्ट मां जेका कॉपीअ में लिखियलु आहे उहो थो पढ़ां। ॼाम अब्दुल करीम हिन केस में मुलविस नाहे। कानूनी पहलू शहाब साहब काफ़ी ॿुधायो, डॉक्टर जमील साहब ॻाल्हायो, ठीकु आहे, उन ते को इम्पैक्ट कोन पवंदो 164 बयान जो, पर हीअ सॼी सोसाइटी जे कहिड़ो मैसेज ॾिनो थो वञे? सोसाइटी ते हिन जो तमामु वॾो इम्पैक्ट आहे, इन ते तव्हांजी छा राय आहे? ॾिसो, सोसाइटी जे इम्पैक्ट जी ॻाल्हि त पोइ कंदासीं। पहिरीं त पाण हिकिड़नि खुलियल लफ़्ज़नि में ॿुधायूं था उन्हनि सभिनी खे जिन इहो सॼो ड्रामो सटियो आहे, डिज़ाइन कयो आहे। पहिरीं असीं ॿुधायूं था उन्हनि सरदारनि खे जिन बलूचिस्तान में ज़मानतूं करायूं हिन जूं, ऐं असीं उन्हनि खे बि ॿुधायूं था जेके रहस्य हिते सिंध में भोतार खे कल्चर खे पैटर्नाइज़ था कनि। हीउ सॼो हिकिड़ो मैकेनिज़म आहे।
ही हिकिड़ी धोखे जी दीवार आहे, पर हिननि खे ख़बर न आहे त इहा दीवार ढही रही आहे। हे जेकॾहिं हिकिड़े कमज़ोर माण्हूअ खे जेको पंहिंजे शुरूआती एक्शन्स खां वठी कमज़ोर आहे, हुन शहीद नाज़िम पाण हुन जे लाइ इहो चयो, वाज़े तौर ते चयो त मुंहिंजे पंहिंजे भाउ खे चयईं त मूंखे न वठी अची आहे हिते। हुन जा लफ़्ज़ आहिनि इहे। हू ॿिए पासे धरणे में बि तव्हां ॾिठो त जॾहिं हुकूमत जा ॿ वज़ीर अची वेठा त हुन जी इज़हार साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो? जी 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 कंटिन्यू कयो। हा, हाणे हिन क़िस्म जे सिचुएशन में इहा शइ एक्सपेक्टेड हुई त हू कंहिं वक़्त ते बुरी पवंदो, प्रेशर में पेर झले न सघंदो। उन खां पोइ तव्हां थोरो शयुनि खे फॉलो करियो त हुनजी हाज़िरी किथे पई थिए। हिकिड़ो ऑर्डिनरी माण्हू आहे जेकी आम ज़िंदगी गुज़ारे थो, जंहिंजे लाइ इलाइक़े जो SHO ऐं सिपाही बि वॾी ॻाल्हि आहे, ख़बर आहे जी जी हुन सभु शइ खे हुन शुरू खां जीअं टेकल कयो आहे न, उन में जेको टर्निंग पॉइंट आहे त हिकिड़ो सिपाही हुन जे लाइ वॾी ॻाल्हि आहे। ऐं हिन वक़्तु हुनखे IG वटि घुरायो अथऊं हिकिड़ी अॻ में। जी जॾहिं IG वटि तव्हां हिकिड़े माण्हूअ खे जेको पुलिस खे लोकल पुलिस खे हैंडल न करे सघंदो हो, जो हुनखे घुराईंदो त हू हिन क़िस्म जा बयान ॾींदो। पर ॻाल्हि बुनियादी तौर माण्हुनि खे उन्हनि बोतारनि रईसनि ऐं उनजे हवारनि खे ॿुधाइण जी आहे। मीडिया खे बि ॿुधाइणी आहे, बाशऊर माण्हुनि खे बि ॿुधाइणी आहे, वकीलनि खे बि ॿुधाइणी आहे। उहा इहा आहे त नाज़िम जोखियो सिंध जे हक़नि जो शहीद आहे, नाज़िम जोखियो सिंध जे माहौलियात खे बचाइण जो शहीद आहे, बोतारनि जे बदमाशीअ खे रोकण जो शहीद आहे। तंहिंजे करे उहो हर सिंध जे गैरतमंद माण्हू जो पुटु आहे ऐं भाउ आहे। जी अफ़ज़ल जो भाउ न आहे। तंहिंजे करे ही जेके बि हिननि खे नमूना करणा आहिनि करे वठनि। सिंध जा माण्हू इन मामले में क्लियर आहिनि त हू हिन केस में स्टैंड वठंदा ऐं हिन जी सपोर्ट कंदा, हुनजी घरवारी जी सपोर्ट कंदा, हुनजी माउ जी सपोर्ट कंदा। तव्हांखे यादि हूंदो जिने साहब मूं हिन ई प्रोग्राम में चयो त हिननि जूं औरतूं वधीक दिलेर आहिनि, हू वधीक दिलेरी सां स्टैंड वठंदियूं ऐं वठंदियूं। जॾहिं हुनजी घरवारी बयानु ॾींदी त इन साॻे अफ़ज़ल हिन पंहिंजे भाउ खे वठी वियो हिननि रैसनि वटि, हिननि बोतारनि वटि, उन खां पोइ अफ़ज़ल जे बयान जी टके जी बि हैसियत न रहंदी। ऐं इहो बि ॾिसणो पवंदो त हुन ते प्रेशर थियो आहे, हुनखे लालचायो वियो आहे, कयो छा वियो आहे। इहा ॻाल्हि बि लिखंदी कोन, पर हिकिड़ी ख़ातिरी नंढो भाउ बि सम्झे, वॾो भाउ बि सम्झे, खून थियो आहे, साबित थी वियो आहे, सबूत मिली विया आहिनि। हाणे हिननि जो बचणु तमामु मुश्किल आहे। हीउ टंडो बहाल वाक़े जो वर्जा थींदो ऐं तारीख़ तव्हांजे साम्हूं हूंदी। जी शोहब साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो? जी जी सर क्विकली सर मूंखे ॿुधायो, जो मूं वटि प्रोग्राम में टाइम बिल्कुलु घटि बचो आहे। हाणे फर्दर हिन में छा थी सघे थो? 164 तहत हिन बयान जी तव्हां ॿुधायो त अफ़ादियत न आहे, त फर्दर प्रोसिक्यूशन जेकॾहिं फेयरनेस में वञे त कहिड़ी अप्रोच अख़्तियार करे? ॾिसो हिन में जेको डिफेंस लॉयर्स आहिनि, मतिलबु उन्हनि जो उन वटि कुझु बि कोन्हे। हाणे इहो 164 बज़ाते ख़ुदि कराइण ई हिन ॻाल्हि जी तस्दीक आहे त हिननि वटि हाणे कुझु बि कोन रहियो आहे। तंहिंजे करे हे कोशिशि था कनि त असां हिनखे कंपाउंडेबल ऑफेंस कयूं, यानी उहो जेको अग्रीव्ड फैमिली आहे उनखे कंहिं तरीक़े सां मञरायो ऐं उनखां पोइ किसास दियत वग़ैरह जा जेके आहिनि प्रोविजन ऐं कंपाउंडेबल ऑफेंस जे तौर ते हिनखे पैसा ॾेई करे माफ़ी वठूं। जी ऐं छाकाणि त हिन में पीपल्स पार्टी हुकूमत जी जेका वॾे में वॾी जेका मुनाफ़िकी आहे, जो चीफ मिनिस्टर साहब वञी पाण वेठो, पर हुननि ATA जो सेक्शन न हुननि ॾिनो। जेकॾहिं ATA लॻे आहे त पोइ हे कंपाउंडेबल न थिए आहे। ATA लॻण सां ई हिननि जी फैमिलीअ जे मथां प्रेशर ख़तमु थी वञे आहे, छाकाणि त ATA खां पोइ हे कंपाउंडेबल न रहे आहे। हाणे उहो हुननि ATA न हणणु ॾिनो आहे। FIR जेका थी आहे हुन में हुननि वॾी चालाकीअ सां उहा FIR जेका कटी आहे, हुन में सॼो मामिलो हाणे अल्टीमेटली 5-6 महीननि ताईं इहो मामिलो जेकॾहिं हलियो त इहो फैमिलीअ खे हे सज़ा बि जेकॾहिं हुनखे अची वई त पोइ फैमिलीअ खां जेको आहे सो हुनखे माफ़ी कराए ऐं जेको इस्लामी तरीक़ो आहे हुन में पैसे वारे लाइ त माफ़ कजो, मज़हब में बि वॾी गुंजाइश मौजूदु आहे, बची थो वञे। सो तंहिंजे करे हे उन्हनि खे पूरी कोशिशि कंदा बचाइण जी। असांखे छा करणु घुरिजे? असांखे हिन मामले खे ज़िंदा रखिणो आहे। इज़हार साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त हिन जो जेको शहीद थियो आहे इहो कंहिं हिकिड़े जागीर सरदार जे तशद्दुद जो शिकार कोन थियो आहे, पर हिकिड़ी अलामत बणिजी वियो आहे सिंध में मज़ाहमत जी। सिंध में जेको एनवायरमेंटल जस्टिस आहे उनजी मज़ाहमत बणियो आहे। हिकिड़ो मिसाल क़ाइमु कयो आहे त नंढड़ी लेवल ते रही माण्हू तमामु वॾो कमु करे सघे थो।
हिकिड़ो जी। हिकिड़ो वीचारो ग़रीब माण्हू लोअर मिडिल क्लास जो माण्हू उहो न सिर्फ़ु सरदारनि सां पर जेके हुनजा बैनुल अक़वामी जेके हवारी आहिनि जेके हुनजा सिंध में वेठा आहिनि जी जेको आहे दादा उन्हनि सभिनी जॻह दीवार बणिजी बीठो आहे। जी शोहब साहब असां सभिनी खे अख़लाक़ी तौर ते हर लिहाज़ खां जी हर लिहाज़ खां असांखे हिननि सां गॾु बीहणो आहे, गॾु बीहणो असांखे हिननि जी सपोर्ट करणी आहे। ऐं जी। सिंध जो आवाज़ जेको आहे सो मां पहिरों बि चई चुको आहियां, वरी मां गुज़ारिश कयां थो हर साल जेको आहे सो 2 नवंबर ते असांखे सरदारी ख़िलाफ़ मुकमिल तौर ते पूरे सिंध में यकजहतीअ जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। सॼे सिंध में इन जोखे साहिब जी जेको आहे जेका जी। शहादत थी आहे उनखे असांखे हर वक़्तु जेको आहे सो यादि रखिणो आहे ऐं ॾींहुं मल्हाइणो आहे। जी जुनेद साहब इन में हिकिड़ो इज़ाफ़ो आउं कंदुसि शाह जी। साहब जी ॻाल्हि में। जुनेद साहब जी 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 हिकिड़ो दफ़ो इज़ाफ़ो कंदो पीपुल्स पार्टी चयो असीं हिन लातालगी कंदासीं एमपीए खां हिनखे पार्टी मां हटाईंदासीं, उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं वरी अवां इहा ॻाल्हि बि न ॿुधी हूंदी, माना ज़ाहिर आहे त पार्टी हाणे हुनजे पासे बीठी आहे। जी डॉक्टर जमील साहब तव्हांजी कहिड़ी तजवीज़ हूंदी जीअं शोहब साहब ॻाल्हायो त हाणे छा सम्झी छॾिजे त हाणे जेके लेट सपोज 6 महीननि में 7 महीननि में जेको ख़्यालु आहे शोहब साहब जो त ईअं थी सघे थो मामला ॿाहिरि वञी कसास ऐं दियत में सेटल थी सघनि था, छाकाणि 80 जो त ॻाल्हि ई कान्हे थियल, पोइ छा हीअ समाज में बसि अहिड़ो केस थियो ऐं दॿिजी वेंदो क्विकली सर ऐं उन इम्पैक्ट जेको पियो ऐं भोतार के निज़ाम ते जेके सवाल उथिया वरी हीअ आयो वियो ख़तमु थी वियो? हमेशह ईअं थियो आहे न, इन दफ़े बि ईअं लॻे थो पियो त थींदो, पर जेके असां ईअं ॻाल्हियूं कयूं इहो सोशल सोसाइटी जो सोशल सिविल सोसाइटी जो जेको इन ते प्रेशर पियो ऐं जेके असां हिते ॻाल्हियूं कयूं था पिया सॼो मुआशिरो अहिड़ी ॻाल्हियूं करे शुरू करे छॾी जेके करे थी पई सोशल मीडिया तव्हां ॾिसो ऐं असां हिन ॾींहं खे मल्हाइणु शुरू करे छॾियूं त अॼु न त सुभाणे इहो मामिलो ख़तमु थियणु हिकिड़ो नेचुरल ॻाल्हि आहे, हिकिड़ी कुदरती ॻाल्हि आहे जीअं असां बाट करे वेठा हूंदासीं त जीअं तारीख़ी तौर ते इहो कमु हले थो अॻिते बि वञी हलंदो ऐं मज़लूम जेको आहे उहो सभु इहे मामला सठंदो। जी डॉक्टर अयूब शेख साहब सर कंक्लूड कजो फाइनल सर मूं वटि 30 सेकंड 1 मिनट छा थी सघंदो, छा जेकॾहिं लेट सपोज कसास दियत में मामिलो हल थी वञे त पोइ मजमूई तौर सॼी सोसाइटी हथ खणी वञे इंसाफ़ तां? सॼी सिंध जा माण्हू ख़ासि करे सिंध जा पढ़ियल अदीब दानिश्वर ख़ासि करे सिंध जा सहाफ़ी ऐं वकील उहे सिंध सरकार खे सिंध जे चीफ मिनिस्टर खे सिंध जे होम डिपार्टमेंट खे ख़त लिखनि त को बि खून लोड़ण जी जेका बि साज़िश थिए पई अवां उनजो हिसो न थियो। जी अहम तजवीज़ तव्हां ॾिनी आहे ऐं होपफुली इन तजवीज़ ते अमल थियणु घुरिजे जेकॾहिं अहम तजवीज़ आहे घटि में घटि लिखत में जेकॾहिं चयो वञे होपफुली ॾिसजे। वॾी महिरबानी शोहब ओस्तो साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ऐं इज़ाज़ सुमर साहब तव्हां पंहिंजी क़ीमती टाइम खां असां टाइम ॾिनो। नाज़रीन ते प्रोग्राम जो टाइम पंहिंजी पुॼाणे ते पहुची रहियो। पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।